ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ ए सेक्शन पुलिस पारां बुछेरी जे ॻोठ नवाब मुराद अली जे रवासी नौजवान रक्शा ड्राइवर बरकत उर्फ़ डग्गू खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। गुम करण वारे अमल ख़िलाफ़ संदन वारसनि पारां अली खान रिंद, ज़मा खान रिंद, इलियास रिंद ऐं ॿियनि जे अॻुवाणी में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो त असांजो नौजवान रक्शा ड्राइवर आहे जेको रोज़ी करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदो आहे। हिन चयो त असांजो नौजवान बरकत रिंद गुज़िरियल 4 सालनि खां गोली मार जे रवासिण औरत हसीना अबड़ो खे रक्शे ते खणंदो हो ऐं जॾहिं त असांजे नौजवान पंहिंजे किराए जा पैसा घुरिया त हसीना अबड़ो चोरी जो इल्ज़ाम हणी असांजे नौजवान खे ए सेक्शन पुलिस वटां गिरफ़्तार कराए गुम कराए छॾियो आहे। हिन चयो त ए सेक्शन पुलिस असांजे नौजवान खे आज़ादु करण लाइ 10 लख रुपया रिश्वत घुरे थी जॾहिं त असां ग़रीब आहियूं। एतिरी रक़म किथां आणियो? हिन चयो त असांखे ख़दशो आहे ए सेक्शन पुलिस असांजे नौजवान खे पुलिस जो कूड़ो मुक़ाबले में माराए न छॾे। हिननि मुतालबो कयो आहे त असांजे नौजवान बरकत रिंद खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।